हयात पेताफी में पोरत पारा चोरी थियल गाड़ी वापस न थियण खिलाफ एहतजाज कयो वियो। मुतासिर पोरत ईदन महर ॿुधायो त संदसि गाॾीअ खे वये 3 साल गुज़री विया आहिनि पर एसएचओ संदसि का मदद न पियो करे। हुन चयो त एसएचओ आशिक बुल्लो जवाबदारनि सां बिट बणियल आहे। जेकॾहिं खेसि गाॾी वापस न ॾियारी वई त हू पाण साड़े छॾींदो। मुंहिंजी गाॾी का आहे जंहिं 3 ॾींहं एहतियात कंदो रहिया सूबेदार यार रुंड वारो कोई मुंहिंजी नथो ॿुधे। एसपी डीएसपी साहिब मां लेटर बि खणी वियो आहे उहो बि न ॿुधो आहे। मुंहिंजो 3 सालनि वठी गाॾी कार आहे 12 मॉडल एल्टो कार मुंहिंजी का नथो ॿुधे। 3 ॾींहं एहतियात गुज़री विया हिन महिल मूंखे कुझु बि न ॿुधो त न कयो। मां एसपी साहिब खे डीआईजी साहिब खे सिंध पुलिस वारनि खे मां अपील कयां त मुंहिंजी अपील ॿुधी वञे मुंहिंजी मदद कई वञे। कोई मुंहिंजी मदद करण वारो न आहे। पोरत जे मारोट अहमद अली महर ॿुधायो त गुलाम नबी हनीफ़ ऐं रशीद 3 साल अॻु ईदन जी गाॾी किराए ते काए विया हुआ जेका अॼु ताईं वापसि न आहे ॾिनी। मुंहिंजे मालोट जी गाॾी अॼु खां 3 साल पहिरियां जेको आहे गुलाम नबी हनीफ़ इहे जेको काए विया किराए ते किरायनि जे बावजूदि रशीद बि हिन में शामिलु हुयो। कागज़नि समेत गाॾी काए विया फरमान सादकाबाद। उन खां पोइ हिन टाइम थी जेको आहे एहतिजाज करे थको आहे एनसीयू बि दाख़िल कराइनि पर कोई बि एसएचओ असांजी ॻाल्हि खे नथो ॿुधे। हिन खे अॼु उत्तर में धिका ॾेई करे वापसि कयो वञे थो। हुननि चयो त हू बस वारनि खे अपील कनि था त संदन गाॾी वापसि कराई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk